अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जिए ड्रामे सांवल यार पिया जी अपडेट से हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। जी त खबर हूंदी त हिन जो पहिरियों एपिसोड जो रात ऑन थी चुको है, तो हिन जी अपडेट तव्हांखे ॾींदासीं त नेक्स्ट एपिसोड में छा थींदो दोस्तों। तो ये वीडियो मुकम्मल ॾिसंदा। जी दोस्तों, तो इन खां पहिरियों असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। तो बिना देर रहूं था पंहिंजे अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾिसंदा हलूं त हिन में जेको आहे असलम जो किरदारु आहे, हिकिड़ो जेको पिया जो वालिद साहब आहे, पिया जो पीउ आहे असलम नाले सां, ऐं जीअं त हुनजी बचपन जूं ग़लतियूं जेके त हुनखे अञा ताईं दरपदर करे रहियूं आहिनि दोस्तों। बचपन में हू हिकु जुआरी हुयो ऐं मूसा नाले जेको हिकु वॾो माना अॾो हलाईंदड़ जुआ जो उहो हिकु वेशी जेको माना कंहिं ते बि रहम न करण वारो इंसानु जेको हुयो दोस्तों। ऐं पिया जी पैदाइश वक़्तु दोस्तों हिन वटि चंद पैसा हुया असलम वटि, जेके माना हिनखे वाठा जेके मूसा जा वठी करे जुआ जे अॾे ते वठी आया, ऐं हुनखां जेके पैसा खटे विया ऐं हुनखे 25,000 रुपया कर्ज़ु ॾेई करे उहे बि खटे विया, ऐं हिनखे ओसि ताईं उतां उथणु न पियो ॾिनो वञे जेसि ताईं पंहिंजो कर्ज़ु अदा करे। जॾहिं हिनखे ख़बर पई त मुंहिंजे घर में न्याणी ॼाई आहे त हू वञणु पियो चाहे, पर मूसा चयो जेसि ताईं मुंहिंजो कर्ज़ु अदा न कंदे तेसि ताईं तूं हितां वञी नथो सघीं। जी दोस्तों, तो वो अञा ताईं इन माना हिसाब सां लोड़े रहियो आहे, ऐं जॾहिं बि हुनजी माना मूसा जे माण्हुनि जा मूसा ते नज़र पए थी त उहो जंहिं शहर में रहियल आहे या इलाइक़े में, त उहो इलाइक़ो या शहर हुनखे बदिलणो पए थो दोस्तों। जीअं त हीउ पिया खे स्कूल मां वठण लाइ वञे थो, ऐं जेको वाट ते ई मोटी अचनि था, ऐं हिन जी नज़र जेको आहे त मूसा जे कंहिं माण्हूअ ते पए थी, ख़ासि माण्हू ते, ऐं उहो हिनखे सुञाणे वठे थो असलम खे त हीउ हुतां जेको आहे त इलाइक़ो जेको कराचीअ जो इलाइक़ो आहे दोस्तों उहो बदिलणु चाहे थो। ऐं पिया हुनखे चए थी त मां जेसि ताईं माना होश संभालियो आहे त तोखे मां ॾिठो आहे त हर वक़्तु हर घड़ी तूं माना इलाइक़ा बदिलींदो रहंदो आहे, छो त इहो सुवालु मूंसां न कर। असलम चयो पंहिंजी न्याणी पिया खे, तूं हितां बसि हलण जी तयारी कर, जंहिं इलाइक़े में मां तव्हांखे वठी वञी रहियो आहियां उन में पिया जी कॉलेज बि जेको आहे त वेझो आहे तमामु, ऐं हुनखे अचण वञण में आसानी थींदी। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण लाइ मिलंदो जिते हीअ रहनि था, जिते हीअ अचे माना जेको पंहिंजा पखड़ा ॾींदा हाणे दोस्तों, त उते जेको आहे त सांवल जी नज़र जेका पिया ते पवंदी, ऐं हुनखे जेको इश्क़ थी वेंदो पिया सां। सांवल जेको आहे त हिन ड्रामे में जेको वेची इंसानु ॾेखारे वियो आहे, ऐं जीअं त कंहिं ते बि हू रहम नथो करे ऐं हुननि माण्हुनि सां विढ़े थो, जीअं त फैक्ट्री ते माण्हुनि जो कब्ज़ो हुयो ऐं हू छॾाए आयो वञी करे। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त को हमरा ईंदो चवंदो सेठ जी चए थो त माना हीअ ज़मीनूं जेके आहिनि त असांखे ज़रूरत में आहिनि, छो त ज़मीनूं जेके आहिनि त ज़िंदा माण्हुनि जी ज़रूरत आहिनि, मुर्दनि जी न। ऐं पिया चवंदी नेक्स्ट एपिसोड में त मां पंहिंजे पीउ खे जॾहिं बि होश संभालियो आहे त मज़ूरी करे महिनत कंदे ॾिठो आहे, जॾहिं बि मां कंहिं वॾे उहिदे ते अची वियुमि त मां पंहिंजे पीउ खे सुखियो रखंदुमि ऐं कंहिंजी आॾो हुनखे हथु टंगुनि कॾहिं बि न ॾींदुसि। जी दोस्तों, तो हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।